ला यहरुमुहा इल्लल महरूम। फरमायो जेको इन का महरूम थी वने नथो महरूम थी सके इन रात जी फजीलत का मगर उहो जेको बदबख्त हुजे, बदकिस्मत हुजे, बदनसीब हुजे। इन का वधीक को बदनसीब ना है, बदबख्त ना है जै शख्स लैलतुल क़द्र जी इबादत के ज़ाया करे छॾियो, लैलतुल क़द्र जी फजीलत के न ॼाणी, उन रात में उथी करे पंहिंजे रब जे लाइ इबादत न कई, पंहिंजे रब के राज़ी न कई, उन खां वधीक को शख्स बदबख्त थी ई नथो सघे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ला यअतीहिल बातिलु मिन बैनि यदैहि वला मिन खल्फि तंज़ीलुम मिन हकीमिन हमीद। वक़ाल तआला फी मक़ामिन आखर इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारका। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन क़ाम लैलतल क़द्रि ईमानन व इह्तिसाबा गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि। मुख्तसर हम्द व सना का बाद अजीज़ साथियों, रमज़ान मुबारक जो अज़ीम महीनों अञा जारी आहे। 2-3 रोज़ा बाक़ी रहिया आहिनि। यकीनन वॾा ख़ुश नसीब उहे शख़्स जिन हिन मस्जिद में मुकम्मल तरावी पढ़ी ऐं क़ुरान मजीद मुकम्मल ॿुधऊं, अल्लाह जे कलाम जे लाइ वक़्तु ॾिनऊं, तरावी पढ़ियऊं। इन ॻाल्हि सां बिल्कुलु अक़लमंद सम्झदार सम्झी सघे थो त ॿिए तबिके जी ज़रूरत ई कान्हे उनखे बयानु कयो वञे। जंहिं तबिके इबादत कई, जंहिं तबिके तरावी पढ़ी, इमाम जे पोयां बीह करे डेली जी बुनियाद ते 8 रकातूं तरावी, 1 या 2 रकातूं वितर पढ़ी, यकीनन वॾो फज़ीलत वारो ऐं वॾियूं नेकियूं उन हासिल कयूं। इन जे बरअक्स जंहिं ईअं न कयो त यकीनन उन जे लाइ वॾो पछतावो आहे। दुनिया जे अंदरि बि ऐं आख़िरत में वॾी नदामत आहे उन जे लाइ। तरावी त वरी बि नफ़ली इबादत आहे, पर जिन हिन रमज़ान मुबारक में फ़र्ज़ी नमाज़ ई न पढ़ी त उहे सोचीनि त उन्हनि केतिरे क़द्र पंहिंजे पाण सां, पंहिंजी ज़ात सां ज़ुल्म कयो आहे। क़ुरान मजीद जी अज़मत, फ़ज़ीलत, मक़ाम, मर्तबो केॾो बयानु कयो वञे, बयानु नथो थी सघे। को बि शख़्स क़ुरान मजीद जी अज़मत के बयानु करण जो हक़ अदा नथो करे सघे जेतिरी क़ुरान मजीद जी फ़ज़ीलत आहे, अल्लाह जो कलाम आहे। लैलतुल क़द्र जी रात अज़ीम रातुनि मां हिकु रात आहे। अल्लाह हकमुल हाकिमीन जेको पूरी कायनात जो ख़ालिक़ ऐं मालिक आहे, उन रब्बुल आलमीन कंहिं जॻहुनि खे ॿी जॻहुनि जे मुक़ाबले में फ़ज़ीलत ॾिनी, के इंसाननि खे ॿिए इंसाननि जे मुक़ाबले में फ़ज़ीलत ॾिनई, कंहिं ज़माने खे ॿियनि ज़माननि खां वधीक फ़ज़ीलत ॾिनई। अहिड़ी तरह बिल्कुलु अल्लाह रब्बुल आलमीन लैलतुल क़द्र के तमाम रातुनि में फ़ज़ीलत वारो करार ॾिनो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस असां ॿुधंदा आहियूं त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन लैलतुल क़द्र के तलाश करण जो हुकुम ॾिनो 5 रातुनि में, आख़िरी अशरे जूं 5 रातूं, ताक रातूं, 21, 23, 25, 27, 29 रात। अॼु इंशाअल्लाह इन फ़ज़ीलत लैलतुल क़द्र जी रात जी फ़ज़ीलत बयानु कंदासीं, जंहिंमें क़ुरान जी फ़ज़ीलत मौजूदु आहे। असांखे सिर्फ़ु इहो गौर करिणो आहे, सोचणो आहे त छा असां इहा इबादत कई आहे, इन रातुनि जो क़द्र कयो अथऊं इन रात जो, या असां अञा ताईं क़द्र कोन कयो, अञा ताईं अॼु 27 आहे, इन खां पोइ 29, अञा 2 रातूं बाक़ी आहिनि।
लैलतुल क़द्र जी तलाश जूं 4 दलाइल तव्हांजे साम्हूं आउं रखंदुसि लैलतुल क़द्र जी फज़ीलत जे हवाले सां त हिन रात जी केतिरे क़द्र फज़ीलत आहे। हिन रात जी फज़ीलत ई सम्झो क़ुरान मजीद जी फज़ीलत बयान करणु आहे। छो जो हिन अज़ीम रात में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो कलाम क़ुरान मजीद नाज़िल फरमायो, जंहिंजे बारे में रब्बुल आलमीन बिल्कुलु वाज़े तौर ते फरमाए छॾियो क़ुरान मजीद में। फरमाए ला यअतीहिल बातिलु मिन बैनि यदैहि वला मिन खल्फि तंज़ीलुम मिन हकीमिन हमीद। ही अल्लाह रब्बुल आलमीन जो कलाम आहे क़ुरान मजीद बातिल जेतिरी बि कोशिश करे हिन जे वेझो बि कोन थो रसी सघे। केतिरे क़द्र कोशिश करे क़ुरान मां नुक्स हासिल नथो थी सघे। बातिल खे काफ़िरनि कोशिश कई, हत्ता के मुसलमाननि बि कोशिश कई, जेके बेदीन हुआ, जेके मुल्हिद हुआ, उन्हनि बि कोशिश कई त क़ुरान मजीद मां असां नुक्स कढूं। काफ़िरनि बि कोशिश कई, अॼु ताईं उन्हनि जी कोशिश कामयाब न थी ऐं क़यामत ताईं कामयाब न थींदी। छो? फरमाई तंज़ीलुम मिन हकीमिन हमीद, इहो कलाम नाज़िल थियल हकीम ऐं हमीद रब जे तरफ़ां, हिकमत वारो रब आहे, तारीफ़ थियल रब आहे, उन जे तरफ़ां नाज़िल थियल आहे। दुनिया जी के मख़लूक खे ताक़त ई न आहे जो हिन क़ुरान मजीद मां नुक्स कढी ॾेखारे। तॾहिं शुरू में ई फरमाए ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह, ही इहा किताब आहे जंहिंमें को बि शक न आहे, को बि हिन जे बारे में शक न करे त नऊज़ बिल्लाह कूड़ो कलाम आहे या शाइर जो कलाम आहे या फ़लाणे जो कलाम आहे या काहिन जो कलाम आहे, बल्कि अल्लाह जो सचो कलाम आहे, कलामुल्लाह आहे। बातिल हिन खे को बि नुक़सान पहुचाए नथो सघे क़यामत ताईं। हिन कलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन कहिड़ी रात में नाज़िल कयो? लैलतुल क़द्र में। तरतीब सां 4 दलाइल असां पेश कंदासीं लैलतुल क़द्र जा त इन जी केॾी फज़ीलत आहे। सूरत क़द्र अल्लाह रब्बुल आलमीन नाले सां नाज़िल फरमाई आख़िरी पारे में जेका आहे सूरत क़द्र। फरमाए इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फ़ि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मत्लइल फ़ज्र। इन सूरत में अल्लाह रब्बुल आलमीन लैलतुल क़द्र जी ख़ास फज़ीलत बयान कई आहे। इन में टिनी चइनी आयतूं जेके बि आहिनि उन में लैलतुल क़द्र जो वाज़े तौर ते बयान आहे। फरमाई इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, हिन क़ुरान मजीद के हिन कलामुल्लाह के असां लैलतुल क़द्र में नाज़िल कयो। अल्लाह रब्बुल आलमीन लैलतुल क़द्र में नाज़िल कयो। लैलतुल क़द्र जी मतलब आहे शबे क़द्र, क़द्र वारी रात। क़द्र वारी रात जो कई हिकमत मुहद्दिसीन मुफ़स्सिरीन बयान कयूं आहिनि त इन जो रात जो नालो क़द्र वारी रात छो रखियो वियो आहे, इन जो नालो शबे क़द्र छो आहे? उन हिकमतुनि मां हिकु ॿ या चंद आऊं तव्हांजे साम्हूं बयानु कंदुसि। पहिरीं हिकमत इहा आहे त अल्लाह रब्बुल आलमीन सूरत अद-दुख़ान में फरमायो फ़ीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम। इहा रात जेका शबे क़द्र लैलतुल क़द्र जी रात आहे, इन रात में अल्लाह रब्बुल आलमीन हर मुहकम फ़ैसिलो कंदो आहे। हर मुहकम फ़ैसिलो यानी जंहिं फ़ैसिले में का बि तब्दीली नथी थी सघे। रिज़्क़ बिन रात में लिखियो वञे थो ऐं जेतिरा मामला दुनिया में थियणा आहिनि पूरे साल में इन रात में अल्लाह रब्बुल आलमीन उहे लिखाए छॾे थो, उहे फ़ैसिला रब्बुल आलमीन रात में थो करे। इन करे इन जो नालो क़द्र आहे। क़द्र जी हिकिड़ी माना आहे फ़ैसिला करण वारी रात। ॿी हिकमत हिन रात जी इहा आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते अल्लाह रब्बुल आलमीन वही नाज़िल कई। कुछ मुफ़स्सिरीन जो चवण आहे त इहा वही बि नाज़िल थी लैलतुल क़द्र में, जंहिंजी सूरत अलक़ में तज़किरो आहे। शुरू वारी 4-5 जेके आयतूं शुरू में नाज़िल थियूं। फरमाए इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल क़लम अल्लमल इंसान मा लम यअलम।
ये आयतूं नाज़िल थियूं शबे कदर लैलतुल कदर जी रात, इन मां ख़बर थी त हिकमत उहा इन रात जी जो रब्बुल आलमीन जेको नबूवत जो ताज आहे, ख़त्म नबूवत जो ताज जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां पहिरीं काइनात में कंहिंखे न मिलियो ऐं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ क़यामत ताईं इहो ताज कंहिंखे बि न मिलंदो। इहो नबूवत जो ताज, नबूवत ऐं रिसालत आख़िरी पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनी वई, उहा बि शबे कदर में। इहा हिकमत आहे शबे कदर जी फज़ीलत जी। टे नंबर ते हिन जी हिकमत छा आहे? हिन जी हिकमत इहा आहे त जेको शख़्स लैलतुल कदर जी रात पंहिंजे रब जे साम्हूं झुके थो, रब खे ॿाॾाए थो, रोई करे दुआऊं घुरे थो, पंहिंजी बख़्शिश कराए थो, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे उहा बुलंदी अता थो करे जंहिं बुलंदी जो उनखे को तसव्वुर ई न आहे। दुनिया या आख़िरत में अल्लाह से उनखे रिफ़त अता थो करे। चौथे नंबर ते इन लैलतुल कदर जी हिकमत इहा आहे जो इन रात में अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमतुनि जो नज़ूल थो थिए। बेशुमार अल्लाह रब्बुल आलमीन जूं रहमतूं इन शबे कदर लैलतुल कदर जी रात नाज़िल थींदियूं। पंजे नंबर ते इन रात जी फज़ीलत इहा आहे, इन जी हिकमत इहा आहे शबे कदर जी। कदर रात रखण जो मतिलबु इहो आहे, हिकमत इहा आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जा फ़रिश्ता नाज़िल था थियनि इन रात में, बेशुमार फ़रिश्ता। लैलतुल कदर जी रात इन जी फज़ीलत पहिरीं 3 आयतुनि में ई वाज़िह आहे। दुनिया में गुफ़्तगू जो अंदाज़ छा हूंदो आहे? जेॾी महिल असां गुफ़्तगू कंदा आहियूं, कंहिंजे बारे में का ॻाल्हि कंदा आहियूं, कंहिंजो नालो ज़िक्र कंदा आहियूं त अब्दुल्ला आहे या फ़िलाणो आहे फ़िलाणो आहे, कंहिंजो नालो ज़िक्र करे जेॾी महिल ॻाल्हि शुरू थींदी आहे उन खां पोइ ज़मीरूं इस्तेमालु थींदियूं आहिनि। अब्दुल्ला डॉक्टर आहे, उहो शदादपुर में थो रहे, उनजी एतिरी मिल्कियत आहे, हुनजी एतिरी औलाद आहे, हुनजी एतिरी तालीम आहे, पहिरीं नालो इस्तेमालु थियो जंहिंखे नाउन चयो वेंदो आहे, उन खां पोइ ज़मीरूं इस्तेमालु थींदियूं आहिनि। इहो दुनिया जो ॻाल्हाइण जो स्टाइल आहे, उसूल आहे, पर रब्बुल आलमीन इन उसूल खे तब्दील कयो जॾहिं शबे कदर लैलतुल कदर जी अल्लाह रब्बुल आलमीन फज़ीलत बयान कई। फरमाई इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फि शहर। 3 दफ़ा इन्हें लैलतुल कदर जो रब्बुल आलमीन नालो ज़िक्र कयो, 3 दफ़ा शबे कदर जो नालो, इन जी फज़ीलत आहे। न त ईअं थी सघियो थे त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाया इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा हीअ जी ज़मीर ॾेई करे रब्बुल आलमीन बयान करे छॾिया, तॾहिं ख़बर पए आहे त का आम ॻाल्हि आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फज़ीलत बयान करण जे करे 3 दफ़ा लैलतुल कदर जो नालो ज़िक्र कयो त एॾी वॾी फज़ीलत आहे लैलतुल कदर जी। ऐं फरमाए वमा अदराक मा लैलतुल कदर, तव्हांखे कंहिं ॼाणायो त लैलतुल कदर जी फज़ीलत छा आहे? अल्लाह रब्बुल आलमीन इन में इंतिहा करे छॾी। रब्बुल आलमीन लैलतुल कदर जी फज़ीलत बयान करण में तव्हांखे कंहिं ॼाणायो त लैलतुल कदर जी फज़ीलत छा आहे? इहो ख़िताब कंहिंखे आहे? मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़िताब आहे त तव्हांखे कंहिं ॼाणायो? मतिलबु इहो आहे तव्हांजो मक़ाम, मर्तबो, फज़ीलत मक़ाम वधीक आहे तमामु अंबिया जा रसूल बि आहियो, तमामु अंबिया जा सरदार बि आहियो, तव्हां ख़ातमुन नबीन बि आहियो। जेके फज़ीलतूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं मौजूद हुजण जे बावजूद रब्बुल आलमीन इहो ॿुधाए पियो त ए पैगंबर मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम एतिरी फज़ीलत तव्हांजी आहे, पर लैलतुल कदर जे फज़ीलत खे तव्हां बि ॼाणे नथा सघो, उन जी हक़ीक़त खे तव्हांजे इदराक खां मथे आहे। पोइ फरमाए लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फि शहर, लैलतुल कदर जी रात 1000 महीननि जी इबादत खां बहितर रात आहे। इन में बि रब्बुल आलमीन जेको बयान कयो, इन में सिर्फ़ आउं 2 ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं रखंदुसि त लैलतुल क़द्र 1000 महीननि जी इबादत खां बहितर आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेको शख़्स लैलतुल क़द्र जी राति इबादत थो करे, सुबहान अल्लाह चई, ज़िक्र कई, 2 नवाफ़िल पढ़ई, क़ुरान जी तिलावत कई, उन जो मिसाल ईअं आहे त कंहिं शख़्स खे रब्बुल आलमीन 1000 महीना
उन जे बराबरि ज़िंदगी ॾे, एतिरे वक़्त ताईं हू ज़िंदा रहे ऐं हर राति सुबहान अल्लाह चए या 2 रकात नफ़िल पढ़े या राति जो तिलावत करे, हर राति 1000 महीननि जे बराबरि मुसलसल इबादत करे, तॾहिं बि लैलतुल क़दर जी हिकु राति में जेको सुबहान अल्लाह चई या 2 नफ़िल पढ़ी या तिलावत कई, उन जे बराबरि इन जी एतिरी ज़िंदगी जो अमल बि नथो थी सघे। इहा फ़ज़ीलत आहे लैलतुल क़दर जी। ऐं ॿी मुफ़स्सिरीन इन जी तफ़सीर कई त अल्फ़ अरबी में हिंसा जेके हूंदा आहिनि अल्फ़ ते ख़तमु थींदा आहिनि। अल्फ़ खां पोइ जीअं आम ज़बान में या रियाज़ी में चयो वेंदो आहे किरोड़ अरब, इहे लफ़्ज़ अरबी में मौजूदु कोन्हनि, इहे लफ़्ज़ अरबी में कोन्हनि। अरबी में आदाद अल्फ़ ताईं ख़तमु थींदा आहिनि, उन खां पोइ जेके बि शुमार थींदा उन सां 100 मिलायो वेंदो या 10 मिलाया वेंदा, इन एतबार सां थींदा। अल्फ़ खां पोइ को लफ़्ज़ ई न आहे, 1000 खां पोइ को लफ़्ज़ अरबी में न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इन लफ़्ज़ खे इस्तेमाल करे रब्बुल आलमीन बयान फरमाए छॾियो त तव्हांजी गिनती त ख़तमु थी सघे थी, तव्हांजा हिंसा त ख़तमु थी सघनि था, पर लैलतुल क़दर जी फ़ज़ीलत ख़तमु नथी थी सघे। उहा फ़ज़ीलत आहे न लैलतुल क़दर जी। लैलतुल क़द्रि ख़ैरुम मिन अल्फ़ शहर। उन खां पोइ रब्बुल आलमीन अॻिते फरमायो तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र। इन राति तनज़्ज़लुल मलाइकतु फ़रिश्ता नाज़िल थींदा, वर्रूह ऐं जिब्रील अमीन। इन जा 2 मतिलब नाज़िल थीन था ऐं नाज़िल थींदा, 2 माना आहिनि, हाल ऐं मुस्तक़बिल 2 माना इन सीगे में मौजूदु आहिनि त नाज़िल थीन था ऐं नाज़िल थींदा रहंदा। जिब्रील अमीन बि नाज़िल थिए थो ऐं ॿिया फ़रिश्ता बि। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु का तफ़सीर मिले थी त सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी इन जी तफ़सीर कई त केतिरे क़दर फ़रिश्ता नाज़िल थींदा, एतिरे क़दर जेतिरी दुनिया में पथरियूं मौजूदु आहिनि, पथरियूं जेके दुनिया में मौजूदु आहिनि, इन्हनि पथरियुनि खां वधीक अल्लाह रब्बुल आलमीन जे फ़रिश्तनि जो नुज़ूल थो थिए दुनिया में लैलतुल क़द्र जी राति। जे राति जिब्रील अमीन बि नाज़िल थो थिए, उहो फ़रिश्तो आहे जेको तमामु फ़रिश्तनि जो सरदार आहे, उहो जिब्रील रूहुल अमीन बि नाज़िल थिए थो, तमामु फ़रिश्तनि जो सरदार जिब्रील अमीन नाज़िल थिए थो, जंहिंजी ज़िमेदारी ड्यूटी आहे फ़रिश्तनि में उहो वही खणी अल्लाह जे पैगम्बरनि ॾे रसूलनि ॾे ईंदो हो, पर लैलतुल क़द्र जी राति उहो बि नाज़िल थिए थो। त इहा लैलतुल क़द्र जी फ़ज़ीलत रब्बुल आलमीन बयानु कई त इन में फ़रिश्ता बि नाज़िल थीन था, रूहुल अमीन जिब्रील अमीन नाज़िल थिए थो। कहिड़े मामले जे लाइ? इन राति में मामला तय थीन था, जीअं पहिरीं बयानु थियो त अल्लाह रब्बुल आलमीन फ़ैसिला थो इन राति में करे। तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मतलइल फ़ज्र। रब्बुल आलमीन फरमाया सलामती वारी रात आहे ऐसी तो जैसी तो फ़ज्र तुलू नथी थिए, पूरी राति। मतलब इहो आहे त मग़रिब खां वठी फ़ज्र तुलू थियण ताईं इहा राति वॾी फ़ज़ीलत वारी, वॾी अज़मत वारी आहे। इन राति जी एतिरे क़द्र फ़ज़ीलत आहे। सलामुन जो मतिलबु छा आहे? सलामुन जो मतिलबु इहो आहे त जेके फ़रिश्ता नाज़िल थीन था, इहे सभई फ़रिश्ता अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां सलामतियूं खणी अचनि था ऐं मोमिननि खे अची चवनि था अस्सलामु अलैकुम, तव्हां सभिनी ईमान वारनि ते अल्लाह जी सलामती हुजे। सभिनी ईमान वारनि ते अल्लाह जी सलामती हुजे। सलामती जी ॿी माना इहा आहे त अल्लाह रब्बुल आलमीन इन राति में फ़ैसिला जेके करे थो, इंसाननि खे बहितरीन क़िस्मत जा फ़ैसिला थो करे। जेको इन में पंहिंजे लाइ बहितरीन सवाल अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं करे, अल्लाह रब्बुल आलमीन खां पंहिंजी ज़िंदगी जे लाइ, आख़िरत जे लाइ जेके भलाइनि जो सवाल करे थो, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे अता थो करे, छो जो इहा राति ई सलामती वारी राति आहे। इन जी हिकमत छा आहे? इन जी हिकमत इहा आहे त हिन जो हिकु हिकु सेकेंड बि ज़ाया न कजे। मग़रिब खां वठी फ़ज्र जे तुलू ताईं छो बयानु कयो वियो? इन करे जो पूरी राति इबादत कयो, मग़रिब खां वठी इबादत कयो। अॼुकल्ह ॾिठो वेंदो आहे त
इबादत जो टाइम कहिड़ो मुक़ररु कयो वेंदो आहे 12 खां पोइ 1 बजे खां पोइ या आख़िरी राति सहरी जे टाइम ते 2 नफ़िल पढ़ी छॾियूं। लैलतुल क़द्र मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो तरीक़ो न हो। अॻिते इंशाअल्लाह इहो बयानु कंदासीं। उन खां पोइ लैलतुल क़द्र जी फ़ज़ीलत में ॿी आयत सूरत अद-दुखान जी रब्बुल आलमीन फरमायो इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारका, बेशक असां इन कुरान मजीद के कलामुल्लाह के लैलतम मुबारका बरकत वारी रात में नाज़िल कयो। बरकत जो मतलब छा है? बरकत जो मतलब इहो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन रात में तमाम गुनाहगारन जे गुनाहन के माफ़ कयो छॾे। रब्बुल आलमीन रात में जेको अल्लाह रब्बुल आलमीन के बाॾाइण वारो आहे, जेको हथ खणी पंहिंजे रब खां दुआऊं करण वारो आहे, जेको हथ खणी पंहिंजे रब खां सवाल करण वारो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी बरकत सां उन जो दुआऊं भी कबूल करे दो, उन जा मामलात भी हल करे दो। या बरकत वारी अजमत वारी रात आ। फरमाए इन ही रात में असां कुरान मजीद के नाज़िल कयो। या बी फजीलत टी फजीलत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आ, सही बुखारी सही मुस्लिम जी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मन क़ाम लैलतुल क़द्र ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। फरमाए जे लैलतुल क़द्र जो क़याम कयो ईमान जी हालत में हुजे, ईमान शर्त आहे, ईमान जी हालत में लैलतुल क़द्र जो क़याम कई, अल्लाह मां अजर जी उम्मीद रखई तो पाण फरमायो अल्लाह से उन जा तमाम पोयां गुनाह जेके कई उहे अल्लाह माफ़ करे छॾे, सगीरा गुनाह। हिकु ॿी रिवायत आहे उबादा बिन सामित रज़ी अल्लाह तआला अन्हु खां, उहो फरमाए तो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो जेको शख्स लैलतुल क़द्र जी इबादत तो करे, क़याम तो करे, उन में नवाफिल पढ़े तो अल्लाह रब्बुल आलमीन उन जा अॻियां ई पुठियां सब गुनाह माफ़ कयो छॾे। अॻिते ज़िंदगी में भी सगीरा गुनाह जे थी विया उन खां अल्लाह से उहे माफ़ कयो छॾे। कबीरा गुनाह जे लाइ माफ़ी ज़रूरी आहे, सगीरा गुनाह अल्लाह रब्बुल आलमीन नमाज सां माफ़ कयो छॾे। तमाम अहादीस में जंहिंमें बयान कयो वियो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन गुनाह माफ़ थो करे छॾे 1 साल जा या अॻे साल जा या अहिड़े क़िस्म जी जेके हदीसूं आहिनि उन मां मुराद इहो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन सगीरा गुनाह माफ़ कयो छॾे। कबीरा गुनाह जे लाइ तौबा इंतिहाई ज़रूरी आहे। पर जेकॾहिं कबीरा गुनाह बि ज़िंदगी में थी विया, लैलतुल क़द्र जी उहा अज़ीम रात आहे, उन रात में जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन के यादि कयो वञे, इबादत कई वञे त अल्लाह रब्बुल आलमीन उहे सगीरा कबीरा सब गुनाह माफ़ करे छॾे। चौथी फजीलत है न रात जी, सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु का हदीस आ। यह हदीस इब्ने माजा में मौजूद आ। फरमाया तो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त लैलतुल क़द्र उहा रात आ, इन रात जी भलाई खां ऐं नेकी खां जेको महरूम थी वियो, यहरुमु मिन कुल्लि खैरिन, वो शख्स हर खैर का महरूम थी वियो, हर खैर का महरूम थी वियो। मतलब इहो आहे त जेका भलाई, जेका अज़मत, जेका इन रात ते नेकी इबादत करण जी फज़ीलत आहे उहा हासिल न करे सघियो, पूरी ज़िंदगी या पूरो साल इबादतूं कंदो रहे, उन जे बराबरि उनखे उहा फज़ीलत हासिल नथी थी सघे, उहा भलाई हासिल नथी थी सघे। ऐं अॻिते जेके हदीस जा अल्फाज़ आहिनि इंतिहाई सख़्त अल्फाज़ आहिनि, गौर कजो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यहरुमुहा इल्लल महरूम। फरमायो जेको इन खां महरूम थी वञे, नथो महरूम थी सघे इन रात जी फज़ीलत खां मगर उहो जेको बदबख्त हुजे, बदकिस्मत हुजे, बदनसीब हुजे। इन खां वधीक को बदनसीब ना आहे, बदबख्त ना आहे जंहिं शख्स लैलतुल क़द्र जी इबादत के ज़ाया करे छॾियो, लैलतुल क़द्र जी फज़ीलत के न ॼाणी, उन रात में उथी करे पंहिंजे रब जे लाइ इबादत न कई, पंहिंजे रब के राज़ी न कई, उन खां वधीक को शख्स बदबख्त थी ई नथो सघे। इहा फज़ीलत लैलतुल क़द्र जी। लैलतुल क़द्र अल्लाह रब्बुल आलमीन जो वॾो इनाम आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो छा हो? हिक ही हदीस सही मुस्लिम जी, पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में हदीस में अचे तो ऐकज़ अहलहु व अहया लैलहु। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आखिरी
अशरे जूं तमाम रातों, सिर्फ ताक रातों न बल्कि तमाम रातुन में मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जागंदा हुआ, रात जो जागंदा हुआ। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतिहाई मेहनत कंदा हुआ इबादत में। ऐं अयक़ज़ अहलहु, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर वारनि खे बि जगाईंदा हुआ। जेको बि इबादत जी ताक़त रखंदो हो, पाण सगोर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे जगाईंदा हुआ त हीउ अज़ीम अशरो आहे, इबादत जो अशरो आहे, इन में ज़ाया न कयो, इन जो हिकु हिकु मिंट बि क़ीमती आहे। गौर कजो त एकी रात गुज़री वई, टेवी रात गुज़री वई, पंजवी रात गुज़री वई, इन्हनि टिनी रातुनि में असां केतिरी इबादत कई आहे, केतिरी असां इबादत कई आहे। छा असांजो उहो ई उसूल बाक़ी रहियो जेको उसूल फ़र्ज़ पढ़ी वापसी हिकु वितर पढ़ी घर हलिया वियासीं? या रमज़ान में बि असां वितर में तब्दीली आंदी आहे या न? या उहा ई कैफ़ियत आहे त हिकु वितर सॼी ज़िंदगी गुज़री वेंदी, हिकु वितर ते असां रात जो सुम्ही रहंदासीं, हिकु वितर पढ़ी। ताक रातुनि में बि हिकु ई वितर ते इक्तिफ़ा। केतिरे क़दुरु ईमान जी कोताही आहे। अॼु इत्तिफ़ाक़ सां मुंहिंजो हिते अचणु थियो, जंहिंजे करे मूं वितर पढ़ाई, साथियुनि चयो वितर पढ़ायो, न त अल्हम्दुलिल्लाह असांजी रुटीन आहे। उते टंडो आदम में जेके मस्जिद में आऊं इमामत करायां पियो, अल्हम्दुलिल्लाह साथी उते जागंदा आहिनि, एतिकाफ़ वारा जागंदा आहिनि, मुकम्मल रात जो इबादत कंदा आहिनि ऐं रात जो 3:30 बजे या 4 बजे वितर जमात सां थींदो आहे। इहो अमल हुजे, इहा कैफ़ियत हुजे त तव्हांखे इबादत जो सुरूर नज़र ईंदो, इबादत में इत्मिनान महसूस थींदो। जेकॾहिं रात पूरी अल्लाह जी इबादत करे ऐं सहरी जे वक़्तु वितर पढ़ो त ख़बर पवंदी त केतिरे क़दुरु अल्लाह जी इबादत में सुकून आहे। गफ़लत वारियूं रातूं गुज़ारियूं पिया रमज़ानुल मुबारक जे महीने में, जंहिंजी हिकु हिकु रात मग़फ़िरत जी, रहमत जी, बरकत जी ऐं आख़िरी अशरो ख़ासि अल्लाह रब्बुल आलमीन जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश जो असरो, जंहिंमें रब्बुल आलमीन जो प्यारो पैगंबर मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम पूरी रात जागी करे रब्बुल आलमीन जी इबादत पिया कनि। उन आख़िरी अशरे में बि असां पंहिंजी कैफ़ियत ॾिसूं केतिरे क़दुरु ग़फ़लत आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो तरीक़ो हो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी रातूं जागंदा हुआ। आख़िरी अशरे जूं आख़िरी मसाइल, हिन रात जा 5 रातूं ताक रातूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तरग़ीब ॾियारी त इन में रातुनि में जागो, ख़ासि करे जेकॾहिं आख़िरी सॼो अशरो नथा जागो त ख़ासि करे 5 रातूं जागो, उन में लैलतुल क़द्र जी तलाश कयो। एकी रात, 23, 25, 27, 29, अञा बि असां वटि मौक़ो आहे, 2 रातूं मौजूदु आहिनि। अॼोकी रात आहे, 29 रात आहे। उन रात में जागी करे पंहिंजे रब खे यादि कयूं ऐं जेके रातूं गुज़री वियूं उन्हनि ते नदामत कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन खां माफ़ी घुरूं त असांखां जेका ग़फ़लत थी वई रब्बुल आलमीन माफ़ करे। छो जो अल्लाह जी नेमत जी इहा नाशुक्री आहे, वॾी नेमत आहे अल्लाह रब्बुल आलमीन जी लैलतुल क़द्र। 5 रातुनि में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में ज़माने में 3 रातूं साबित आहिनि जंहिंखे लैलतुल क़द्र रात नज़र आई। एकी रात में बि नज़र आई, 23 रात में बि नज़र आई, 27 रात में बि नज़र आई। कुछ माण्हू चवंदा आहिनि सिर्फ़ु 27 रात लैलतुल क़द्र जी रात आहे। इन हवाले सां का बि वाज़े तौर ते हदीस में ज़िक्र न आहे। साबित इन हवाले सां आहे, जीअं मूं ॿुधायो त एकी बि साबित आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में ॾिठी वई एकी रात, 23 रात ऐं 27 टई ॾिठियूं हुयूं। सिर्फ़ु 27 जो ज़िक्र ख़ासि करणु ऐं इहो ई चवणु त 27 ते इबादत कयो, इहा ई त लैलतुल क़द्र रात आहे, इन जे हवाले सां का बि सही हदीस मौजूदु न आहे। इन जो मतिलबु छा आहे? मतिलबु इहो आहे त 5 ई रातुनि में अल्लाह जी इबादत कजे, इन रात खे तलाश करण जी कोशिशि कजे। इन जी निशानियूं बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चंद बयानु कयूं। इन रात जे हवाले सां हिकु निशानी इहा आहे त इन रात ते कंहिं साल, ताक रातुनि में कंहिं साल इंतिहाई शदीद बारिश पई सघे थी, शदीद बारिश, छो जो बारिश बि अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत ऐं बरकत आहे। इन रात जे हवाले सां किताब सुन्नत मां जेके निशानियूं मिलनि थियूं ऐं उहे निशानियूं ॿुधाए रहियो आहियां, हिकु हिकु ॻाल्हि जी जे वज़ाहत कजे, हदीस पेश कजे, दलील पेश कजे त सॼी राति गुज़री वेंदी, छो जो निशानियूं काफ़ी आहिनि। उन हवाले सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जे फरामीन मां ॿी जेका निशानी आहे उहा निशानी आहे जो उन रात में न ज़्यादा गर्मी हूंदी ऐं न घणी सर्दी हूंदी, न सीउ घणो हूंदो ऐं न गर्मी घणी हूंदी। 3 नंबर ते जेका निशानी आहे उहा राति पुरसुकून हूंदी, इंतिहाई सुकून ऐं इत्मीनान वारी राति हूंदी। 4 नंबर ते इहा निशानी आहे उहा राति इंतिहाई मुनव्वर हूंदी, रोशन राति हूंदी, इंतिहाई मुनव्वर रोशन राति हूंदी। उन खां पोइ 5 जेका चौथी जेका निशानी आहे, चौथी निशानी आहे शैतान उन राति में नथो निकिरी सघे, का बि इजाज़त न आहे। हूअं त रमज़ान मुबारक जे हवाले सां आहे त वॾा जेके शैतान जा मुख जेके आहिनि शैतान वॾा, उन्हनि खे जकड़ियो वेंदो आहे। जेके वॾा शरीर आहिनि उन्हनि खे जकड़ियो वेंदो आहे शैताननि खे, पर जेके नंढा नंढा शैतान आहिनि उहे बि रमज़ान मुबारक जे आख़िरी अशरे में ताक़ रातुनि में नथा निकिरी सघनि। ऐं जेका शहाबे साकिब जेको असां मथे ॾिसंदा आहियूं, कॾहिं कॾहिं को चिणग वांगुरु सितारो टुटी वेंदो आहे, नज़र इहो पियो ईंदो आहे, उहो सितारो बि उन राति ज़ाहिर कोन थींदो जेका लैलतुल क़द्र जी राति हूंदी। छो जो जॾहिं शैतान ई मथे न वेंदो त उनखे सितारो ई उनजो ताक़ुब कोन कंदो। इहा बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम निशानी ॿुधाई। उन खां पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिज जे हवाले सां ऐं चंड जे हवाले सां चंद निशानियूं ॿुधायूं। चंड जे हवाले सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त चंड उन राति प्याले जी शक्ल में हूंदो, प्याले जी जेका शक्ल हूंदी आहे उन शक्ल में चंड हूंदो। उन जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा कैफ़ियत बयानु कई आहे। उन खां पोइ सिज जे हवाले सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं कुझु निशानियूं लैलतुल क़द्र जी राति खां पोइ जेको ॿिए ॾींहुं सिज तुलू थो थिए, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जूं निशानी ॿुधायूं। पहिरीं निशानी उहा आहे त तुलू थियण महिल जेॾीमहिल सिज निकिरंदो उन सिज में शुआऊं मौजूदु कोन हूंदियूं, उन जूं शुआऊं ज़ाहिर कोन थींदियूं ऐं ईअं महसूसु थींदो त जीअं हरकत पियो करे पर हरकत कोन कंदो सिज। इहो ख़्यालु ईंदो त हरकत पियो करे, उन में शुआऊं महसूसु थींदियूं इंसान खे ख़्याली तौर ते, पर हक़ीक़त में उन जी शुआऊं कोन हूंदियूं। उन खां पोइ 2 नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका बयानु कयल निशानी आहे लैलतुल क़द्र जी ॿी राति, मतिलबु सुभाणे जेका ताक़ राति जी अॻी जेका राति आहे उन जे हवाले सां त सिज जी कैफ़ियत ईअं हूंदी जीअं चोॾींहं जो चंड हूंदो आहे। इहा कैफ़ियत सिज जी ज़ाहिर थींदी तुलू थियण महिल। 3 नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेके निशानियूं उन्हनि में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सूरज सिज उन जूं शुआऊं पैदा थींदियूं जेॾीमहिल थोरो बुलंद थींदो, जेॾीमहिल अञा तुलू थींदो उन महिल शुआऊं मौजूदु न हूंदियूं, पर जेॾीमहिल मथे थोरो थींदो ऐं मथे वाज़े तौर ते जेॾीमहिल मथे अची वेंदो निर्वार थींदो उन खां पोइ शुआऊं पैदा थींदियूं। ऐं 3, 4, 5 जेका निशानी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त खोलियल जेको थां हूंदो आहे जंहिंखे थाल चयो वेंदो आहे उन जे हवाले सां पाण फरमायो उन वांगुरु सिज जी कैफ़ियत हूंदी। उन खां पोइ हिकु इहा बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निशानी ॿुधाई त सिज सुर्ख़ हूंदो, इंतिहाई ॻाढ़े रंग में सुर्ख़ रंग में सिज महसूसु थींदो। उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बयानु कयल निशानियूं इहे आहिनि जेॾी महिल मथे बुलंद थींदो उन महिल सिज जी जेका रोशनी आहे सिज जेको आहे सफ़ेद नज़र ईंदो। ऐं उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन रातुनि जे हवाले सां इहो फरमायो त इन राति खे लिकायो वियो आहे, इन राति खे लिकायो वियो आहे। छो लिकायो वियो आहे? इन में हिकमत इहा आहे जो 5 रातुनि में इबादत करे इन खे तलाश कयो। जेकॾहिं न लिकायो वञे हा इन में हिकमत ज़ाहिर न पए थी। हिकमत इहा आहे जो 5 रातूं इबादत कयो, 5 रातूं इबादत कंदो त उन खां पोइ हिकिड़ी राति में लैलतुल क़द्र जी आहे जेकॾहिं ॿुधायो वञे हा त जीअं अॼु मख़सूस तबिको सिर्फ़ु 27 राति जी इबादत थो करे, बाक़ी अहम रातूं ज़ाया करे छॾीनि, गफ़लत में गुज़ारे छॾीनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरामीन मां चंद 2-टे ॻाल्हियूं इन हवाले सां करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कंदुसि। उहे इहे आहिनि त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरामीन मां ख़बर पए थी त जेका इहा लैलतुल क़द्र जी राति आहे पूरी दुनिया में हिकु ई राति न आहे। को शख़्स ईअं सम्झे त लैलतुल क़द्र पाकिस्तान में हिकिड़ी राति आहे त ॿाहिरि मुल्क में बि इहा हूंदी या हर जॻह ते इहा हूंदी, ईअं न आहे, बल्कि हर मुल्क में अलॻि अलॻि लैलतुल क़द्र जी राति आहे। जीअं चंड ज़ाहिर थींदो आहे, इस्लामी तारीख़ पहिरीं पाकिस्तान में
ऐं सऊदी में मुख़्तलिफ़ हूंदी आहे, ईअं हर रात में मुख़्तलिफ़, हर मुल्क में मुख़्तलिफ़ पहिरीं तारीख़ हूंदी आहे जुमे जो ॾियारो, या ज़माने में ॾिठो वञे जेके बि इस्लामी महीना आहिनि उन्हनि में तब्दीली थींदी रहंदी आहे, ईअं ई लैलतुल क़द्र में तब्दीली थींदी वेंदी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी हिकमत इहा आहे त इहा लैलतुल क़द्र जी राति जेकॾहिं हिकिड़े ई वक़्त ते रखी वञे हा त थी सघे थो कई माण्हू इन जी इबादत खां, इन जे अजर खां महरूम रहनि हा। इन करे 5 रातुनि खे मुख़्तलिफ़ इलाक़नि में अल्लाह रब्बुल आलमीन मख़सूस करे छॾियो त कॾहिं कंहिं इलाइक़े में थींदी, कॾहिं कंहिं इलाइक़े में, ताकि घणा माण्हू इन राति खे हासिल करे इन जी इबादत मां सुकून हासिल कनि ऐं जेके फज़ीलतूं आहिनि इन राति जूं उहे बि हासिल कनि। त लैलतुल क़द्र जी राति इंतिहाई अज़ीम राति आहे। इन ई राति में रब्बुल आलमीन क़ुरान मजीद के नाज़िल कयो, जंहिं क़ुरान जी अज़मत, मक़ाम, मर्तबो कई दफ़ा अवां ॿुधी चुका आहियो ख़ुतबा खां, उलमा खां, ऐं तक़रीबन जेको ख़ुतबो थींदो आहे, जुम्मो थिए या दर्स थिए, उन में ज़रूरी ॻाल्हि आहे त क़ुरान मजीद खे पढ़ियो वेंदो आहे, क़ुरान मजीद जो तज़किरो थींदो आहे, त इन जी फ़ज़ीलत बिल्कुलु वाज़े आहे। रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में क़ुरान जी फ़ज़ीलत बयानु कंदे फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान, अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकत आहे जे फ़ुरक़ान खे नाज़िल कयो। इहो क़ुरान बातिल ऐं हक़ में फ़र्क़ु करण वारो आहे, ग़लति ऐं सही में फ़र्क़ु करण वारो आहे, हिंदू ऐं मुस्लमान में फ़र्क़ु करण वारो आहे, काफ़िर ऐं मुस्लमान में फ़र्क़ु करण वारो आहे, इबादत वारे में ऐं गुनाहगार में फ़र्क़ु करण वारो आहे, ईमान वारे में मुनाफ़िक में फ़र्क़ु करण वारो आहे। इहो अज़ीम अल्लाह जो किताब उहो फ़ुरक़ान आहे जंहिंजी सिफ़त किताबुल्लाह। इहो लैलतुल क़द्र जी राति में नाज़िल थियो। सहाबा खे ॾिठो वञे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी खे ॾिठो वञे त कोशिश करे इन लैलतुल क़द्र जी राति खे तलाश कयूं, उन में महिनत कयूं, वक़्तु ॾिनऊं। असांखे बि घुरिजे त लैलतुल क़द्र खे तलाश करण जी कोशिश कयूं। अञा हिकिड़ी ॻाल्हि आख़िरी आहे त जेकॾहिं को निशानी ॾिसे थो, इन जो मतिलबु इहो न आहे त उनखे लैलतुल क़द्र हासिल थी वई। का हिकिड़ी निशानी ॾिठई ऐं इहो सम्झे त मूंखे लैलतुल क़द्र जी राति हासिल थी वई, यकीनन इहा ॻाल्हि सही न आहे। इन करे जो कई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निशानियूं बयानु कयूं ऐं ख़ाली निशानियूं ॾिसणु लैलतुल क़द्र हासिल करण जी अलामत न आहे। लैलतुल क़द्र हासिल करण जे लाइ इबादत ज़रूरी आहे। हिकु माण्हू इबादत थो करे ऐं ॿियो माण्हू निशानी थो ॾिसे या उहो ई निशानी थो ॾिसे। निशानी ॾिसणु अलॻि आहे, इबादत अलॻि आहे। इन जो लाज़िम मलज़ूम इहो आहे त इबादत ज़रूरी आहे। जीअं नमाज़ इंसान पढ़े थो, नमाज़ जी ख़बर न आहे त क़बूल पए थी या न, ॿिया अमल जीअं आहिनि क़बूल पवनि था या न, ईअं ई लैलतुल क़द्र जी अजर ऐं उन खे क़बूलियत, उन जो इल्मु सिर्फ़ु अल्लाह रब्बुल आलमीन खे आहे। को शख़्स इहो दावा न करे त मूं लैलतुल क़द्र जी राति हासिल कई आहे। जेकॾहिं अमल कंदो त 1000 महीननि जी इबादत खां वधीक उनखे अजर मिलंदो, वधीक 1000 महीननि जे बराबरि बि न, उन खां वधीक उन जो अजर आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त रब्बुल आलमीन असां सभिनी खे लैलतुल क़द्र तलाश करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेके 2 रातूं बाक़ी रहियूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि रातुनि में बि इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, वक़्तु ॾियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब्बुल आलमीन पूरे साल में असांखे तहज्जुद गुज़ार बणाए, नमाज़ी बनाए। वक़्त जी नमाज़ जेका फ़र्ज़ नमाज़ आहे, रब्बुल आलमीन असांखे पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब्बुल आलमीन असांजे ॿारनि खे, बचड़नि खे बि दीन जा दाई बणाए ऐं रब्बुल आलमीन उन्हनि ॿारनि खे बि दीन जी मुहबत अता करे। रब्बुल आलमीन असां सभिनी खे दीन ते मुकम्मल अमल पैरा थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाया अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।